दुनिया में मुख़्तलिफ़ क़ौमूं रहंदियूं आहिनि। हर क़ौम जो पंहिंजो लिबास, उन्हनि जो उथण वेहण ऐं उन्हनि जूं रीतूं रस्मूं ऐं हर क़ौम जी पंहिंजी सक़ाफ़त हूंदी आहे ऐं हर क़ौम पंहिंजी सक़ाफ़त सां सुञाती वेंदी आहे। उन हवाले सां असांजी जीजल सिंध जी सक़ाफ़त तमामु क़दीम आहे। सिंधी सक़ाफ़त जा उहिजान तमामु क़दीम मुंहिंजे दड़े जे खोटराई में पधिरा थिया, जंहिंमें इहो इंकशाफ़ थियो त सिंधी सक़ाफ़त तक़रीबन 5000 साल पुराणी आहे। जॾहिं सिंधू दरिया जे कपनि ते वेद लिखिया विया हुआ, जीजल सिंध जी सक़ाफ़त तमामु नफ़ीस ऐं शानाइती आहे। सिंधी लिबास में पटको, पहिराण, अजरख, लुंगी, लोई, सिंधी टोपी पंहिंजो मट पाण आहिनि। सिंधी सुघड़नि जूं मच कचहरियूं, ॾूर बैत, परोलियूं, गुजारतूं ऐं शाइरियूं ॿुधी मन खे मोहे छॾींदियूं आहिनि। हर साल सिंध में एकता ॾींहुं दिसंबर जे महीने में मल्हायो वेंदो आहे। उन जे हवाले हिन साल बि 5 दिसंबर ते मल्हायो पियो वञे, जंहिंजूं अॻुवाटी जशन ऐं रैलियूं हर नंढे वॾे ॻोठ, वाहण, बस्ती ऐं नंढे वॾे शहर में मुनाक़िद थी रहियूं आहिनि। उन ॾिहाड़े ते हर नंढो वॾो सिंधी लिबास, अजरक, टोपी पाए ख़ुशी में न मापंदो आहे ऐं उन जे ॾिहाड़े ते सिंध जो हर बच्चो सभु विछा विसारे मोतियुनि जे माला में सेड़जी वेंदो आहे। एकता जो ॾिहाड़ो कंहिं ईद जी ख़ुशियुनि खां घटि कोन हूंदो आहे। जीजल सिंध जी सक़ाफ़त खे मालिक सदाईं शाल ऐं आबाद रखे। अच्छा, असांजो पहिरीं प्यारो दोस्त मोहम्मद अयूब साहब एंड ज़ुबैर साहब लिखनि था त माशाअल्लाह जी इहो ज़बरदस्त अदा मंठार साहब इलाही प्रोग्राम में शामिल थी चुकिया आहिनि। हू लिखनि था कमेंट में त ज़बरदस्त जी दोस्तों, जेके बि तव्हां असांखे जितां ॿुधी रहियो, असीं तव्हांखे भली कार चऊं पिया पंहिंजे लाइव प्रोग्राम में। मोहम्मद अशरफ साहब एंड सिस्टर सना, राबिल गुल, मोहम्मद कासिम, गोपांग फिराम, नसीराबाद नाके खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भली कार चऊं पिया। एंड वाहिद काराणी साहब, मोस्ट वेलकम सर। जाहिद बुलेदी साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असलम मंगसी एंड नज़ीर खान भुट्टो साहब, तारक मंगसी भी लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। वहीद फिराम, नवाब शाह खान एंड सिस्टर शहनाज भट्टी, मोस्ट वेलकम सिस्टर, तव्हां भी लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका हो। हुसैन बख्श मंगसी फ्राम सऊदी अरबिया खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। अब्दुल गफ़ार एंड जाहिद हुसैन, गोपांग, फ़कीर, नबी बख्श चांडियो, ज़फ़र दायो ऐं ॿिया काफ़ी दोस्त। रिज़वान तुनियो साहब, मोस्ट वेलकम, तव्हां भी लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका हो। तारक मंगसी साहब असां कमेंट में दिलियूं मोकिले रहे आहिनि। मोहम्मद हुसैन फिराम सऊदी अरबिया खां कमेंट में गुलाब जा गुल मोकिलनि था, महिरबानियूं। हुसैन बख्श मंगसी साहब, महिरबानी। नूर हुसैन, असांजो पहिरीं प्यारो दोस्त हाजी नूर हुसैन मंगसी फिराम सऊदी अरबिया खां कमेंट में लिखनि था त अस्सलाम वालेकुम प्यारा।
वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर नूर हुसैन मक्सी साहब कहिड़ा हालनि कीअं आहियो? वज़ीर अली मक्सी साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि। असांजो पहिरीं प्यारो दोस्त वज़ीर अली मक्सी साहब कमेंट में लिखनि था त अस्सलाम अलैकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर वज़ीर मक्सी साहब कहिड़ा हालनि कीअं आहियो? नूर हुसैन मक्सी साहब असांखे सऊदी अरबिया खां जॉइन करे रहिया आहिनि लाइव प्रोग्राम में। असीं संदसि खे भली कार चऊं पिया। शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। अशरफ मक्सी साहब कमेंट में लिखनि था त सलाम क़बूल हुजे टंडो जाम खां अशरफ मक्सी साईं। अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे ऐं खिलंदा रहो। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। वॾी महिरबानियूं अशरफ मक्सी साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। हुसैन मक्सी साहब असांजो पहिरीं प्यारो दोस्त मोहम्मद नवाज़ मक्सी साहब खे सलाम ज़रूरु अर्ज़ु कजो एंड हाजी हाकिम अली मक्सी साहब खे बि। नूर हुसैन असांजो महबूब माण्हू, दोस्त माण्हू, चैंपियन प्लेयर, सोना माण्हू, कहिड़ा हाल आहिनि? अच्छा वज़ीर मक्सी साहब गुड लिखनि था। नूर हुसैन चैंपियन प्लेयर असांजो पहिरीं प्यारो दोस्त महबूब माण्हू खे असीं वंस अगेन भली कार चऊं पिया। सिंध धरती सूफ़िन ऐं ओलियान ऐं दरवेशनि जी दुआ सां सर सब्ज़ आहे। सिंध जिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त, हज़रत कलंदर लाल शहबाज़, सखी जाम ॾातार समेत केतिरनि ई अल्लाह जे वलियनि सां भरियल आहे। उन ई सिंध जी तहज़ीब ऐं सकाफ़त जो रंग निरालो आहे। असांजी सिंध धरती में अॼु बि औरतूं पंहिंजे घरनि में भर्थ भरण, रिलियूं ठाहिण, तोड़े रंग बरंगी चोला सिबण जो हुनर कंदियूं रहनि थियूं। अच्छा महिरबानी हुसैन बख्श साहब असांखे कमेंट में बोतल जो गिलास भरियल मोकिलनि था। महिरबानी हुसैन बख्श मक्सी साहब, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। अशरफ मक्सी साहब असांखे लाइव प्रोग्राम में जॉइन करे रहिया आहिनि ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि असांखे ॿुधी रहिया आहिनि। सिस्टर सना एंड राबेल गुल बि लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। सिंध धरती में अॼु बि औरतूं पंहिंजे घरनि में भर्थ भरण, रिलियूं ठाहिण, तोड़े रंग बरंगी चोला सिबण जो हुनर कंदियूं रहनि थियूं। असां पंहिंजे सिंधी कल्चर खे उजागर करण लाइ जेको मेलो रचायूं था, इहो असांजे फ़र्ज़ में शामिल आहे। सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण असां सिंधी क़ौम लाइ हिकु ईद मिसल आहे। एतिरी ख़ुशी ईदुनि ते बि न हूंदी आहे जेतिरो हिन ॾिहाड़े मल्हाइण सां सिंधी माण्हू ख़ुशि नज़र ईंदा आहिनि। असांजी तालीमी इदारनि में बि वॾे जोश ख़रोश सां हितां ॾिहाड़ो मल्हाइण लाइ स्कूली ॿारनि खे इंतज़ारु हूंदो आहे। सिंध में रहंदड़ हर सिंधी माण्हू इहो ॾींहुं मल्हाइण में वॾो फ़ख़ुरु महसूसु कंदे नज़र ईंदो आहे। वंस अगेन मोस्ट वेलकम असांजो पहिरीं प्यारो दोस्त अशरफ मक्सी साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहियो आहे ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि शामिल थी रहिया आहिनि। निसार बलोच मोस्ट वेलकम सर, जेकी तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया आहियो तव्हां पंहिंजे शहर जो नालो कमेंट करे मोकिलियो ताकी असांखे ख़बर पवे त असांजा दोस्त असांखे किथां ॿुधी रहिया आहिनि। जी दोस्तों, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त दिसंबर जो महीनो हली रहियो आहे। अशरफ मक्सी साहब ही शेर अव्हांजे नाम कयूं था। वरी बर्फ़ वांगे ठरियो आहे दिसंबर। अच्छा फैसल साहब मोस्ट वेलकम। वरी बर्फ़ वांगे ठरियो आहे दिसंबर, खणी तुंहिंजूं यादूं वरियो आहे दिसंबर। बदन ते जुदाई रखे पई टांडा,
असां लाइ अव्हां बिन भरियो आहे डिसंबर। महीना वया गुज़री ॾिसंदे सफ़र में, खणी भाकुरनि में भरियो आहे डिसंबर। असां राति पहिरीं सकरात काटे, अलाए कीअं सॼण जो सरियो आहे डिसंबर। अशरफ मक्सी साहब कमेंट में लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह साईं, टॉपिक ज़बरदस्त आहे, महिरबानी। गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब कमेंट में लाजवाब मोकिलनि था, महिरबानी सर। परवेज़ मक्सी साहब कहिड़ा हाल आहिनि सर? तव्हां बि लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। असांजो पहिरीं प्यारो दोस्त परवेज़ मक्सी साहब, मोस्ट वेलकम। असीं पंहिंजे पहिरीं प्यारे दोस्त खे भलीकार चऊं पिया, परवेज़ मक्सी साहब खे। अच्छा, हुसैन बख्श मक्सी साहब असांखे ॿुधी रहिया आहिनि फ्रॉम सऊदी अरबिया खां। परवेज़ मक्सी साहब ही लफ़्ज़ अव्हां जे नाम कयूं था, ऐं हुसैन बख्श मक्सी साहब जे नाम कयूं था ही लफ़्ज़। जॾहिं शाम पाचनि खे वेढ़े छॾे, जॾहिं दर्द यादूं सेड़े छॾे, तॾहिं चंड खे तूं न्यापो कजांइ, तॾहिं चंड खे तूं न्यापो कजांइ। अञा हसरतनि जा ॾिया था ॿरनि, अंदर खे आसरा अञा था रहनि। असां वक़्त जी चीच नाहे छॾी, असां वक़्त जी चीच नाहे छॾी, हली आ ज़िंदगी एॾी नाहे वॾी। अच्छा, महिरबानी सर। परवेज़ मक्सी साहब, गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, राबेल गुल एंड सिस्टर सना, मोस्ट वेलकम। जी दोस्तों, पंहिंजो ख़्यालु रखो। जॾहिं तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हां जी ज़िंदगी सां, अव्हां जी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं बि जुड़ियल आहिनि। परवेज़ मक्सी साहब असांजे कमेंट में गुलाब जा गुल मोकिले रहिया आहिनि। जी दोस्तों, पंहिंजो ख़्यालु रखो। असांखे ॾियो इजाज़त, वरी अव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट टाइम। ऐं जिते बि हूंदव ख़ुशि हूंदव, आबाद ऐं सलामत हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। अशरफ मक्सी साहब कमेंट में लिखनि था त महिरबानी साईं, इंशाअल्लाह आबाद हुजो, महिरबानी। हर साल जीअं हिन साल बि सकाफ़ती ॾिहाड़े जूं तयारियूं वॾे जोश ऐं जज़्बे सां रवां दवां आहिनि। हिन साल एकता ॾींहं जो जेको मौज़ू इल्मु पिरायो, सिंध संवारियो रखियो वियो आहे, इहो असांजे मुस्तक़बिल जे हवाले सां तमामु अहम आहे। अच्छा, सलीम मक्सी साहब असांजो दोस्त पहिरीं प्यारो, दुबई अरब इमारात मां कमेंट में गुड लिखनि था, महिरबानी सलीम मक्सी साहब। परवेज़ मक्सी साहब कमेंट में दिलियूं मोकिलनि पिया, ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि शामिल थी रहिया आहिनि। जॾहिं त असांजो प्रोग्राम हाणे पंहिंजे अख़्ताम पज़ीर ते पहुचण वारो आहे। जी दोस्तों, असांजे सिंधी लिबास में पटको, पहराण, अजरक, लुंगी, खैस लोई ऐं सिंधी टोपी पंहिंजो मट पाण आहिनि। ऐं असांखे पंहिंजे सकाफ़तुनि सां, सकाफ़तुनि जे निशाननि सां बि मुहबत रखणु घुरिजे। एंड गुलाम मुस्तफ़ा साहब, गुलाम मुस्तफ़ा मल्लाह असांजो दोस्त कमेंट में लिखनि था त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सोना साईं, कहिड़ा हाल आहिनि? वॾी महिरबानी। हुसैन बख्श मक्सी साहब, कहिड़ा हाल आहिनि मामा जानी? मोहम्मद नवाज़ साहब खे असांजा सलाम ज़रूरु अर्ज़ु कजो। जी दोस्तों, पंहिंजो ख़्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़, वॾी महिरबानी। वरी अव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट टाइम। परवेज़ मक्सी साहब, महिरबानी।